अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया जमील शरई अमीन ॾिसी रहा है वो टेक इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों अॼु जी वीडियो में असां अनबॉक्सिंग करण वारा आहियूं इन्फिनिक्स स्मार्ट 5 मोबाइल जी। तो जेकर तव्हां अञा ताईं असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे हणी छॾियो ऐं मां तव्हांखे हिन जी क़ीमत बि ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों हिन जी क़ीमत मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त शुरूआत कयूं था हिन वीडियो जी। इंटरफेस जेको आहे वो हिन तरह आहे ऐं 4G मोबाइल आहे, 32 GB रैम अथई, 5000 mAh जी बैटरी अथई, तमामु हिन जी वॾी बैटरी आहे। ऐं ॿियो दोस्तों मां तव्हांखे हिन जा प्रोसेसर ॾेखारींदो हलां। कुझु हिन जी जेका मेमोरी आहे 32 GB ऐं रैम 2 GB अथसि। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो, तमामु बहितरीनु। फ्रंट कैमरा 8 MP जी अथसि ऐं दोस्तों जेको पोयां वारी कैमरा आहे बैक कैमरा उहा 13 MP जी अथसि, टिनि कैमरा ट्रिपल कैमरा सां गॾु। मतिलबु त दोस्तों हिन जी जेका पोयां वारी कैमरा आहे हुनखे 3 कैमरा मां आहिनि ऐं दोस्तों नेटवर्क इहे 4G हलाईंदी, 3G हलाईंदी, 2G हलाईंदी ऐं हुन सां गॾोगॾु डिस्प्ले जेका आहे 6.6 HD अथसि। दोस्तों रेज़ोल्यूशन 720 × 1600 अथसि। हाणे दोस्तों हिन असां इनबॉक्स कयूं था। दोस्तों जीअं असां हिनखे खोलींदासीं त दोस्तों हिन जो कुझु ईअं इंटरफेस आहे। शुरूआत में हिनखे असां हलायूं था, तव्हां छा थियो बैक ते। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं ॿियो ॾिसूं त दॿे में छा छा आहे। हाणे दोस्तों दॿो खोले ॾिसूं था, हिते चार्जर आहे। हिन चार्जर सां गॾु हिन जी दोस्तों चार्जर थियो ऐं हुन सां गॾोगॾु कुझु हे पनाह आहिनि ऐं गारंटी कार्ड वग़ैरह बि हिन में शामिल आहे। दोस्तों ऐं हिकिड़ो ही प्लास्टिक जो गिलास बि आहे। हुन सां गॾोगॾु ॿी जेका शइ आहे उहा सिम कढण जे लाइ हीअ दोस्तों बेस्ट शइ आहे। हुन खां बाद में हाणे असां मोबाइल खे हुन खां बाद में दोस्तों हाणे असां हिन मोबाइल खे खोलियूं था ऐं मां तव्हांखे हिन मोबाइल जो रिज़ल्ट बि चेक करायां थो। जेको आहे सो मोबाइल खुली चुकी आहे, हिन वक़्तु स्टार्ट थी रही आहे। तमामु बहितरीनु फीचर्स अथई। हिन जो लुक जेको आहे तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत लुक आहे। दोस्तों हिन जेकॾहिं असां सेटिंग में वञी सेटिंग्स हिन जी ॾिसूं त बि हिन में तमामु बहितरीनु सेटिंग्स आहिनि। त दोस्तों इहो अॼु जी वीडियो ऐं मां तव्हांखे लास्ट में हिन जी क़ीमत ॿुधाईंदो हलां त हिन जी क़ीमत पाकिस्तान जी बाज़ार में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 14,500 रुपया आहे। दोस्तों जेकॾहिं तव्हां अञा ताईं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल बटन खे लाज़मी हणी छॾियो। हिन सां तव्हांखे हर अचण वारी वीडियो सभिनि खां अॻु में मिली वेंदी। दोस्तों मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह।